चिंबड़ में टिन वरनि खां नौजान जी पुरासरा बीमार मुब्तला हुअण वारी ख़बरुनि जो डीसी टंडवालियार नोटिस वरितो। डीसी पारां असिस्टेंट कमिश्नर चिंबड़ ऐं रूरल हेल्थ सेंटर जे एमएस जी अॻवानी में जुड़ियल मेडिकल टीम बीमारी मुब्तला नौजान जी चकास लाइ संदसि घर पहुची वई। इन मौक़े ते टीम जे मेंबरनि ॻाल्हाईंदे चयो त हू डीसी जे हुकुम ते बीमार नौजान जे घर पहुता आहिनि ऐं समूरियूं रिपोर्टूं चेक कयूं आहिनि। वो तव्हांजी अख़बार में ख़बर थी हुई, उन नोटिस खां पोइ DC साहब ऐं DHO साहब इन जो नोटिस वरितो ऐं असांखे इंगेज कयो था जिन पेशेंट खे ॾिसो। इतफ़ाक़ी पेशेंट हिते मौजूदु न हो, पर जेके पुराणियूं रिपोर्ट्स पियल आहिनि उन मुताबिक़ ही पुराणो पेशेंट हेपेटाइटिस C जो बि आहे ऐं शुगर जो पेशेंट बि आहे। वधीक अॼु जेके बि रिपोर्ट्स अचनि थियूं या अॼु जेको बि इलाजु कराइण जे लाइ किथे विया आहिनि वापसी में अचनि था, असां वरी मुलाक़ात कंदासीं, ईंदासीं, हिते बि लुक आफ्टर कंदासीं ऐं ॾिसी जेको बि हुन जे लाइ बहितरु हूंदो, हिते इलाजु बहितरु हूंदो या DC साहब खे अॼु असां रिपोर्ट ॾींदासीं, जे किथे शिफ्ट बि करिणो हूंदो त इंशाअल्लाह ताला उन बहितरु नमूने सां इलाजु कराए सघंदासीं। हुननि चयो त कोशिशि करे रहिया आहियूं त नौजवान जो बहितर तरीक़े सां इलाजु थी सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk